कराची इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान में वोटन जी ॿीहर ॻणप दौरान छेड़े जो नोटिस वरितो वियो आहे। इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान पारां ॻणप दौरान पेपर फुर करण ऐं साण जो नोटिस वठंदे मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई जी हिदायत करे छॾी आहे। कमीशन ऑफ पाकिस्तान सूबाई इलेक्शन कमीशन खां वाक़े जी रिपोर्ट भी तलब करे वरिती आहे। चीफ सेक्रेटरी ऐं IG सिंध खां मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ शफ़ाफ़ जांच करे कानूनी कार्रवाई जी घुर कई वई आहे। अहम ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन सां शेयर कयूं पिया। कराची इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान में वोटन जी ॻणप दौरान झेड़े जो नोटिस वरितो वियो आहे। इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान पारां ॻणप दौरान बैलेट पेपर फुर करण ऐं साण जो नोटिस वठंदे मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई जी हिदायत करे छॾी आहे। इलेक्शन कमीशन पाकिस्तान सूबाई इलेक्शन कमीशन खां वाक़े जी रिपोर्ट भी तलब करे वरिती आहे। चीफ सेक्रेटरी IG सिंध खां मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ शफ़ाफ़ जांच करे कानूनी कार्रवाई जी घुर कई वई आहे। कराची इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान में वोटन जी ॻणप दौरान झेड़े जो नोटिस वरितो वियो आहे। इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान पारां ॻणप दौरान बैलेट पेपर फुर करण ऐं साण जो नोटिस वठंदे मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई जी हिदायत करे छॾी। इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान सूबाई इलेक्शन कमीशन खां वाक़े जी रिपोर्ट भी तलब करे वरिती आहे। चीफ सेक्रेटरी ऐं IG सिंध खां मुलविस ख़िलाफ़ शफ़ाफ़ जांच करे कानूनी कार्रवाई जी घुर कई वई आहे। कराची कमीशन ऑफ पाकिस्तान में वोटन जी ॿीहर ॻणप दौरान झेड़े जो नोटिस वरितो वियो आहे। इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान पारां ॻणप दौरान बैलेट पेपर फुर करण ऐं साण जो नोटिस वठंदे मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई जी हिदायत करे छॾी। इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान सूबाई इलेक्शन कमीशन खां वाक़े जी रिपोर्ट भी तलब करे वरिती आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील राब्तो कयो आहे कराची में सिंध टीवी न्यूज़ जे चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी सां। जी फयाज़, तबियत ख़बर जे हवाले सां। बिल्कुल फराज, इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान पारा NA 201 जी जगह 4 पोलिंग स्टेशनूं उनते ॻणप दौरान झेड़े जो नोटिस वठी छॾियो आहे। इलेक्शन कमीशन ॻणप दौरान बैलेट पेपर फुर करण ऐं इन्हनि खे साण जो नोटिस वठंदे मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई हिदायत की। इन हवाले सां इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान सूबा इलेक्शन कमीशन खां वाक़े जी रिपोर्ट तलब कई आहे। इलेक्शन कमीशन चीफ सेक्रेटरी सैयद आसिफ अजहर शाह ऐं IG गुलाम नबी मेमन खे थी है त मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ न सिर्फ़ शफ़ाफ़ इंक्वायरी कई वञे बल्कि उन्हनि खिलाफ़ कानूनी कार्रवाई के क़िस्म जो जेको अमल आहे उहो न थियणु घुरिजे। इहो चवणु आहे कि अहिड़े क़िस्म जी कार्रवाई जो सिलसिलो जारी रहियो त शफ़ाफ़ जेके चूंडूं या अहिड़े क़िस्म जी रिकाउंटिंग या जेके अमल आहिनि उहे तरीन नमूने सां मुतासिर थींदा त फौरी तौर ते जेका वॻोड़ी आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे ऐं उन्हनि जी निगरानी कई वञे ऐं जांच करे रिपोर्ट जेका आहे उहा उमारी वञे। जी फराज़। ठीकु आहे फयाज़, हिन हवाले सां आगाही ॾियण जे लाइ महिरबानी वाजी।